सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। राणी नवाब खान के जेके मसला करना होया न वो करे चुको। हाणे जेको कुछ करणो आ वो असा के ही करणो। हा मूसा हाणे दरगुजर नाहे करणो। जैसे ते नवाब खान का अग्यां पोयो हिसाब किताब न वतोसी न माठ करे कोन वेंदासी। मूसा इते पहुची चुको है मुके पूरी पक्का तो हु मुके मारण जी प्लानिंग कंदो उन जे ज़हन में ॿी का ॻाल्हि कोन हूंदी। आशू असां सुभाणे बुकी विझण था चाहियूं, शादी सादगी में करण था चाहियूं जेकॾहिं तोखे एतिराज़ न हुजे त। मीर मूमल तुंहिंजी अमानत आहे। हाणे तूं शादी धूमधाम सां थो करे या बस ईअं ई थो करे या तुंहिंजी मर्ज़ी आहे, असांखे को बि एतिराज़ न। चाचा मां वञा थो दरिया खान जी तरफ़, तव्हां वञी नवाब सां मिलो ऐं हुन सां ठाह जी ॻाल्हि कयो। ॾिसो त हू छा थो चवे। हाला त मूं पहिरीं न्यापो कयो ऐं गुलण खे मोकिलियो बि आहे, पर छा थो सम्झी वांगर मच सची नियत सां छा कंदो। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा।